हुआ फकीर आहिनि दाता दस्तगीर केरा जी काथे लिखल आहे या अय्युहन्नास अंतुमुल फुकराउ इलल्लाहि वल्लाहु हुवल गनियुल हमीद 22 सिपारो आहे सूरत फातिरा 14 रुकू खां इब्तिदा में रब से फरमायो आहे ए मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके माण्हू था चवनि फिलानू दस्तगीर आहे बादशाह पीर दस्तगीर आहे फिलानू मुंहिंजो वारस आहे फिलानू मुंहिंजो मुश्किल खुश आहे फिलानू मुंहिंजो हाजत रवा मुंहिंजे हाजत फिलान में हाजत रवाई थींदी आहे ए महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं फरमा पूरे दुनिया जा इंसान सब फकीर ऐं पेनाऊ आहिनि दाता ऐं दस्तगीर अकेलो अल्लाह केरा दस्तगीर आवाज सां चओ केरा दस्तगीर आवाज सां चओ केरा दस्तगीर जी साईं सिपारो 22 सूरत फातिर आयत नंबर 14 पहले आयत जो माना पूरो करे पोइ इनखे निशानी ॾिजांइ और कर जांसि न पहले आयत जो वइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब करीब तोरी कई उजी बाना जी तोखे वाह ओ अदा जेकॾहिं को माण्हू नाराज़ थी पई त बिरादरी गॾु करणो पवंदई पीर गॾु करणा पवंदई क़ुरान गॾु करणा पवंदई सरदार पाण सां गॾु करणा पवंदई ही अकेलो अहकमुल हाकिमीन अकेलो अल्लाह माना जेकॾहिं सारी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारी सारी ज़िंदगी रब जी नाफ़रमानी कई सारी ज़िंदगी रब सां मुक़ाबिलो कई पर हाणे तूं कमज़ोर थी चुको आहे हथड़ा कमज़ोर थी वई पेर कमज़ोर थी वई को तुंहिंजो सहारो कोन्हे को ईअं तड़पंदे तड़पंदे मस्जिद में अचणु तुंहिंजो कमु आहे पंहिंजे ख़ालिक खे अकेलो सिर्फ़ु ईअं पढ़ाइणु तुंहिंजो कमु आहे ए मुंहिंजा रब साईं हीउ गुनाह बि मां कयो माई हीउ गुनाह बि मां खां थियो आहे अल्लाह साईं फरमाए मुंहिंजा बाना अकेलो अचणु तुंहिंजो कमु आहे जीअं असां जवाबु ॾियणु अल्लाह जो कमु आहे क़ुर थो फरमाए अकेलो अचणु गुनाहनि जो झोलियूं भरे करे मस्जिद में अचणु तुंहिंजो कमु आहे गुनाहनि खे माफ़ी ॾियण वारो अल्लाह जो कमु उन्ही सां गंढ जेको गंढे बि सही जेको मयार ई न ॾे अच्छी ॾाढी बाननि जा थी आहे के कबरनि खे कुकारींदा थी के अलमनि खे पुकारींदा थी के कंहिंखे मुश्किल खुशा सम्झंदा आहिनि के कंहिंखे हाजत रवा सम्झंदा आहिनि क़ुरान थो फरमाए या अय्युहन्नास अंतुमुल फुकराउ इलल्लाह सब फकीर सरदार जेकॾहिं अचे ॾंड जे बहाने सां पीर जेकॾहिं अचे चालीहे जे बहाने सां मौलवी साहब अचे चंदे जे बहाने सां एसोचो साहब अचे चाह जे बहाने सां अंतुमुल फुकराउ इलल्लाह सब मोहताज सब पेना फकीर दाता हिकिड़ो अल्लाह जी जॾहिं को मूंखे सॾे थो तॾहिं सॾींदड़ जो सॾु वर्णायां थो तंहिं करे मुंहिंजो हुकुम क़बूल करणु घुर्जे तंहिं करे मुंहिंजो क़बूल हाणे हू आयत जो माना कर सब फकीर केरा बाबा दाता केरा दस्तगीर केरा शाहूकार केरा अकेलो अल्लाह थी ओ खुदा जो क़ुरान भला वेझड़ो तो आहे वेझो त अल्लाह से आहे पर केतिरे क़दुरु वेझो आहे हाणे हिकिड़े माण्हू ओ परे वारे माण्हू खे सॾे हिकिड़ो माण्हू वेझो हुजेसि वेझे खे सॾणु आसान या परे खे वेझे खे आसान कलंदर साईं 1000 मील परे आहे जी बुज़ुर्ग 1000 मील परे आहिनि अल्लाह से केतिरो वेझो आहे केतिरो वेझो आहे नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद सूरत काफ थी 15 रुकू जे इब्तिदा थी अल्लाह तबारक तआला जल फरमायो आहे मुंहिंजा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इनखे चओ एॾो वेझो हां एॾो वेझो हां एॾो वेझो हां जो साह वारे रग खां वधीक अल्लाह वेझो थी सुभान अल्लाह कंहिं तोखे चयो आहे जो मुंहिंजो नथो ॿुधंदो ॿुध हे जेके कणकूं राया अथव हे कणकूं तव्हां सां इन्हनि जे ॿिज छटण में सभु बुज़ुर्ग गादी नशीन आहिनि या गुनहगार बि हुया जी निमाज़ी हिन बेनिमाज़ी निमाज़ी ॿिज छटे त बि रब साईं उन्ही जो रोज़ी बंदि नाहे कंदो
बेनिमाज़ी बिज छटे त उन्हीं जा भी दाना ख़राब नथो करे। अगर जेकॾहिं बुज़ुर्ग बिज छटे त रब पाक जो फरमायो मां इहे दस्त पंहिंजे इहे कानून पंहिंजे पाण वटि रखे छॾिया आहिनि। अगर जेकॾहिं ख़ुदा जो नाफ़रमान फिरौन आहे उन जो बि रोज़ी बंदि कोन कयईं। मूसा अलैहिस्सलाम ख़ुदा जो प्यारो पैगंबर आहे उन जो रोज़ी बंदि कोन कयईं। निमरूद अल्लाह तबारक तआला जल जो दुश्मन आहे उन जो बि रोज़ी बंदि कोन कयईं। खलील ख़ुदा जो महबूब आहे उन जो रोज़ी बंदि कोन कयईं। यादि रखिजो मुस्लमानो, जेको बग़ैर हिसाब किताब जे पंहिंजनि खे त रोज़ी ॾींदो आहे पर दुश्मन खे खाराइण वारो बि अकेलो अल्लाह। जी सही। हाँ हुन अंतमुल फुकरा इलल्लाह आज ॾिठो अथव पानी पीआरो मूंखे नलके जो। सिपारो 22 सूरत फातिर आयत नंबर 14। ए माण्हू अमी अल्लाह ॾांहुं मोहताज आहियो। ए माण्हू अवां वरी माना करेस। ए माण्हू अमी अल्लाह ॾांहुं मोहताज आहियो ऐं अल्लाह उहो बेपरवाह सारायल आहे। ए माण्हू तव्हां अल्लाह ॾांहुं मोहताज मोहताज सम्झो था। इते सभु माण्हू आया या बुज़ुर्ग जुदा आहिनि या वॾेरा जुदा आहिनि पीर फ़कीर सभु गॾु आहिनि। यादि रखजांइ यादि रखजांइ। पहिरें अक़ीदो थी निमाज़ पोइ आहे, पहिरें अक़ीदो आहे हज पोइ आहे, पहिरें इबादत पोइ क़ाबिल क़बूल थींदी। जॾहिं अक़ीदे में थोरो खलल पई त मुस्लमान काई इबादत क़ाबिल क़बूल कान थी। अल्लाह भी वारसा, अली भी वारसा, अल्लाह भी वारसा, नबी भी वारसा, अल्लाह भी वारसा, कलंदर भी वारसा। ये शिरकाना अखरिन। अल्लाह से फरमान मां अल्लाह ही तव्हांजो वारस आहियां। अली जो वारस भी अल्लाह, अली तव्हां असांजो इमाम, अली तव्हां असांजो रहबर, अली साईं असां तव्हांजो इमाम ऐं रहबर आहे पर वारस केरु आहे? वाह जी सही। जेकॾहिं घुरे त अव्हां खे नास करे ऐं नई ख़ल्क़ पैदा करे ऐं उहो ई कम में अल्लाह खे इहो ई कम अल्लाह खे औखो न आहे ऐं को बि बार खणंदड़ ॿिए जो बार न खणंदो। हू आयत खोल ओ 26 सिपारे वारो हेॾे ख़्याल कर। मां ॻाल्हायां तोखे मालूम थिए न मौली शरीफ़ ही ॻाल्हायो आहे न। तूं ॻाल्हाए त मूंखे तॾहिं मालूम थींदो न। अल्लाह तबारक तआला जल जो फरमायो इन साॻी आयत खां मथे आयत जेकी आहे अल्लाह तबारक तआला जल जो फरमायो मुंहिंजा पाक महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान थो फरमाए इंसान खे पैदा ई अल्लाह कयो आहे। इंसान ज़बान भी न हलाए, चपड़ा भी न हलाए, बात बंद करे, सिर्फ दिल में इरादो कने इंसान जो मर्जी आ। दिल में इरादो कई त ही मुंहिंजो कम थींदो। रब साईं फरमाए उन्हीं तुंहिंजे इरादे खे भी ख़ुदा ॼाणींदो आहे। पीर फ़कीर ॾे वञणो पवंदई, का न का शइ ॾियणो पवंदई, का न का शइ तोहफ़ो यार ॾियांसि, का न का शइ ॾियांसि पर रब से फरमाया ॾियण भी न। नबी से इन आयत में हदीस आंदो पाक नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे जेको बानू अल्लाह के बार बार अल्लाह साईं खां घुरंदो आहे रब राज़ी थींदो आहे। जेको बानू चए थो त अल्लाह मुंहिंजो नथो ॿुधे, रब खां नथो घुरे, ख़ुदा नाराज़ थो थिएसि। इंसान खां बार बार घुरे त नाराज़ थिए, अब्बे खां बार बार घुरे त नाराज़ थिए, वॾेरे खे बार बार सवाल करे त नाराज़ थिए, उस्ताद खां बार बार का शइ घुरे त नाराज़ थिए। ए अकेलो सखी ऐं दाता आहे जेको दाता ऐं दस्तगीर आहे। जे घुरेसि त राज़ी थिए, जे न घुरेसि त नाराज़ थिए। अल्लाह मखलूकात बाबा जॾहिं माण्हू फासबो आहे पोइ वकील करणा पवंदा आहिनि, ईअं चवनि था न, ईअं चवंदा आहिनि बाबा जॾहिं माण्हू फासे पोइ वकील करणो पवंदो आहे। जॾहिं कंहिं सरदार वटि मिलणो पवंदो आहे पहिरें नौकर सां मिली करे पोइ उन सरदार सां मिल। बाबा सरदार ऐं वकील जो इहो माहौल आहे तोखे पाण खे ख़बर आहे। जज चैम्बर में आहे, वकील ॿाहिरि आहे। जज चैम्बर में आहे, वकील नौकर ओताक ते आहे, वॾेरो साहिबु अंदरि आहे, घर ॾे आहे। हाणे वकील नौकर खे चवणो पवंदो त फलाणो माण्हू वेठो आहे। अल्लाह साईं सां इहो मिसाल ॾियण शिरकाना अखर आहिनि। अल्लाह साईं हर वक़्तु जेको जाॻियल
ऐं वेझो बि एॾवा जो अशद वारे रंग खां बि वधीक ऐं मालूमात बि एतिरो अथसि ॻाल्हाएसि बि न ज़बान बि न हला चपड़ा बि न हला वात भी बंद कर ख़ुदा फरमा मां अल्लाह पाक जो क़ुरान थो फरमाए अल्लाह साईं बाने जे दिल वारे राज खे बि ॼाणे वारो ख़ुदा जो ज़ात आहे। हर भरू ये अटकली मुल्ला दलीलूं पेश करे मान खे गुमराह कंदा थी। अटकली मुल्ला जेके हूंदा आहिनि इन्हनि जो मक़सदु पेट पले पोइ माण्हू गुमराह थिए त थियण ॾियसि। बाबा मुल्ला ठही पई त ॻोठ जन्नती आहे जे मुल्ला थोरो तिरकी पई न त ॻोठ जहन्नमी आहे। भोग न थी मुल्ला जे मुवाहिद थियो आहे ॻोठ बि मुवाहिद आहे मुल्ला जो मुशरिक थियो आहे ॻोठ बि मुशरिक आहे मुल्ला में राफ़ज़ी थियो आहे ॻोठ बि राफ़ज़ी आहे। सभु अवाम खे गुमराह करण वारो सिर्फ़ु मुल्ला आहिनि। मुल्लानि जो तव्हां बि सादा ज़मीन ते जहिड़ो थींदो आहे कंहिं सरदार वटि भॼो था मल बि तकरार थींदो कॾहिं इहो बि ख़्यालु कयो त तव्हां पंहिंजे मौलवियुनि ॾे वञूं असांखे आम्हूं साम्हूं तव्हां विहारियो हीउ क़ुर मुंहिंजे साम्हूं आहे असांखे तव्हां आम्हूं साम्हूं विहारियो बग़ैर कंहिं झगड़े जे पाक पैगंबर जे हदीसनि में जेकॾहिं इहे ॻाल्हियूं साबित उहे बि कनि जेके इन्हनि जा रस्म रिवाज आहिनि इहे छा चवंदा आहिनि क़बर में लिखी करे पूरींदा अथव अहदनामो अहदनामो मां तव्हां खां पुछां थो क़ुरान जो मुखालिफ़ एतिरो मुल्ला कयो आहे एतिरो कहीं कोन कयो। जीरे माण्हू जहिड़े रब साईं फरमाया अल्लाह तमस्सहू इल्लल मुत्तहरून हिन क़ुरान खे हथ बि न लाइजो बावज़ू थी करे पाक थी करे पोइ क़ुरान खे हथ लाइजो जॾहिं इन्ही क़ुरान पाक जूं आयतूं पाक पैगंबर जो कलमो लिखी करे वञी उन क़बर जे साम्हूं उन सामी जे साम्हूं 2-3 ॾींहंनि खां पोइ उहो साॻी क़ुरान पाक जा अखर उन मैयत ढूंढ जे मथां किरनि था इन खां वधीक क़ुरान जो गुस्ताख ॿियो दुनिया में आहे। बावज़ू से हथ लाइणो आहे बेवज़ू वरी ॻाल्हि आहे बावज़ू जीरे माण्हू खे बि हुकुम न आहे मां वारी औरत खे बि हक़ न आहे जो क़ुरान खे हथ लाए मां वारी सम्झो था हैज़ वारी औरत बग़ैर वज़ू जे क़ुरान खे हथ लाए नथो सघे माण्हू न औरत हथ लाए सघे थी हे मुल्ला लिखी करे वञी क़ुरान पाक खे 2-3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं उहो फिसे थो साईं मौलवी असांखे अहदनामा खां रोकनि था अड़े ज़ालिम तूं क़ुरान सां जेको कलूर कयो आहे कंहिं यहूदी बि कोन कयो कावड़ असां ते आहे नाराज़ थी विया हो ऐं नाराज़ थी विया अॼु नई ॻाल्हि ॿुधाईमांव क़ुरान रहमत आहे क़ुरान रहमत आहे क़ुरान क़बर जो वसीलो आहे क़ुरान जन्नत लाइ वसीलो आहे क़ुरान क़यामत जो वसीलो आहे क़ुरान मुल्लनि हटकल सां ईअं कयो आहे क़ुरान कोन्हे को जी साईं। सिपारो 24 सूरत काफ आयत नंबर 15 ऐं बेशक माण्हू खे पैदा कयोसूं ऐं संदसि नफ़्स खेसि जेको वसविसो विझंदो आहे सो ॼाणींदड़ आहियूं। जी हाणे वरी माना करे मां